हवा आर्टिस्ट वेलफेयर एसोसिएशन पारां सिंध जे आलिम उस्ताद ऐं अदीब हैदर अली लगारी जे 15हीं वर्सीअ जे मौक़े ते तक़रीब मुनक़िद कई वई। सिंधी लैंग्वेज अथॉरिटी हैदराबाद में मुनक़िद कयल तक़रीब में इदरीस जतोई, शौकत हुजण, ताज नसीर मिर्ज़ा, अल्ताफ़ मेमून, हैदर अली लगारी जे पुट इसरार लगारी, ज़वार नकवी, वजाहत हिंगोर जो समेत ॿियनि शिरकत कई। तकरीब के खिताब कंदे मुक़ररन चयो त हैदर अली लगारी घणरुखी शख्सियत हो, जेको आइडियल ऐं रोल मॉडल उस्ताद पिण हो, जंहिं लिखण पढ़ण जो सिलसिलो आख़िर ताईं जारी रखियो। मुक़ररन हैदर अली लगारी के इल्म जो समुंड करार ॾींदे चयो त हैदर अली लगारी इंसान दोस्त शख्स हो। हिन बिना कंहिं फ़र्क़ जे जहान के इल्म जी रोशनीअ सां मुनवर कयो। मुक़ररन जो चवण हो त हैदर अली लगारी बेहतरीन नसर नवीस, तारीख़दान ऐं समाज सुधारक हो। हिन अदब ऐं फ़लसफ़े ते तमामु घणो कमु कयो। साईं हैदर अली लगारी पहिरीं त आउं ख़ुशकिस्मत आहियां, मूंखे फ़ख़ुरु आहे त मुंहिंजा वालिद साहब हुआ ऐं साईं जो तमामु वॾो कमु आहे त साईं जी वॾी कंट्रीब्यूशन आहे। ख़ासि तौर ते इल्म जे मैदान में, इल्म में साईं प्रोफेसर रहिया, एलिमेंट्री कॉलेज में, सन कॉलेज में साईं प्रिंसिपल रहिया ऐं उते वरी एलिमेंट्री कॉलेज में, ट्रेनिंग कॉलेज में साईं उते प्रिंसिपल रहिया। पर इल्म जे हवाले सां ऐं अदब जे हवाले सां साईं जी वॾी कंट्रीब्यूशन आहे। साईं जा कई शागिर्द आहिनि नाले वारा जेके वॾियुनि पोस्टुनि ते आहिनि, जंहिंमें अकबर लगारी साहब जन आहिनि, अलीम लाशारी साहब जन आहिनि, इहे साईं जा शागिर्द रही चुका आहिनि। साईं हैदर अली लगारी बुनियादी तरह सां हूअं त पंहिंजे ख़ानदानी पस मंज़र जे लिहाज़ खां जेके सूफ़ी ऐं सिंध जे ख़िदमत करण वारो जेको लगारी ख़ानदान आहे उन सां उनजो ताल्लुक़ आहे। पर बुनियादी तरह सां जॾहिं असीं साईं हैदर लगारीअ खे ॾिसूं था त उहो असांजो हिकिड़ो आइडियल रोल मॉडल उस्ताद, ज़बरदस्त शाह लतीफ़ सरकार जो शाइर ऐं अलामा आए काज़ी जहिड़े मुफ़क्किर जो फॉलोवर ऐं मोहम्मद इब्राहिम जोयो, सिराजुल हक मेमण ऐं डॉक्टर शमसुद्दीन उर्साणी साहब, ही मूं शख़्सियतुनि जा नाला वरिता त जीअं तव्हांखे दौर सम्झ में अचे त ही कहिड़ियुनि शख़्सियतुनि सां उथण वेहण वारो हो। साईं जा जेके बि 3 किताब आहिनि ऐं ख़ासि तरह सां जेको साईं जो शाह लतीफ़ जे कलाम में वजूद जो खला, इंतहाई ताक़तवर शाह लतीफ़ जी शाइरी जो अभ्यास आहे। मूंखे फ़ख़्रु हासिलु आहे त साईं हेड मास्टर हुया, त असां साईं टीचर जी हैसियत में कमु कयो। सिंध में जिते उस्तादनि जी इंतहाई अणऊंद आहे, उते हिकिड़ो मिसाली उस्ताद हुयो। मिसाली उस्ताद हुजण सां गॾोगॾु साईं तारीख़दान हुयो, साईं समाज सुधारक हुयो। साईं जो कमु अदब ते आहे, तनक़ीद ते आहे, फ़लसफ़े ते आहे। त इन हवाले सां जेकॾहिं ॾिसबो त साईं तनक़ीद निगार बि आहे, फ़ैलसोफ़ बि आहे, हिकु बहितरीन ऐं मिसाली उस्ताद बि आहे ऐं कुल वक़्ती उस्ताद आहे। फ़क़ति पघारदार या उन्हनि 8 कलाकनि या 5 कलाकनि जो मख़सूस उस्ताद न आहे। उन सां गॾोगॾु जेकॾहिं साईं जे फ़लसफ़े जे कम जी ॾिसबो त साईं जे फ़लसफ़े जी वाट साईं अलामा आए काज़ी सां मिले थी, छो जो साईं रूहानी तौरु अलामा आए काज़ी सां लाॻापियल हुयो ऐं उन ई फ़लसफ़े खे जेको अलामा आए काज़ी हिन सिंध खे फ़लसफ़े जी रोशनी ॾिनी पे, उन ई फ़लसफ़े जे आमेज़श सां हिन सिंध खे हुन रोशनी ॾिनी पे। सम्झां थो त हिन धरतीअ जो तमामु हिकिड़ो फ़ख़्रिया शख़्सियत साईं हैदर अली लगारी जी, जेको न सिर्फ़ु हिकिड़ो सुठो ऐं अज़ीम इंसान हो, पर तमामु वॾो ॾाओ हो, आकिल हो, स्कॉलर हो ऐं हुन नौजवाननि खे जेको शऊर ॾिनो। ऐं अॼु असीं ॾिसूं था त सभई उन जा शागिर्द मुख़्तलिफ़ उहिदनि ते फ़ाइज़नि, त अहिड़ो अज़ीम इंसान जंहिंजी अॼु वरसी थी रही आहे ऐं हिते आलिम, अदीब, फ़नकार, अदाकार, शाइर सभु गॾु थी उनखे भेटा पिया ॾियनि ऐं असीं अहिड़ियुनि शख़्सियतुनि ते हिकिड़ो